हिकिड़े शाइर लिखियो आहे त उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां वॾो पियो इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां। सो जंहिं वक़्तु सॼी सिंध हिकिड़ी बोर्ड में विकिड़ियल हुई खिर विखिड़ी हुई, उन वक़्तु असां हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी सां या जेके सोशल वर्किंग जी टीम्स हुयूं असांजूं, उन्हनि में असां हिकिड़ो कमु कयोसीं त हर क़िस्म जी जेकी फैसिलिटीज़ आहिनि ऐं डिफरेंट वी मेड जस्ट लाइक डिफरेंट कमिटीज़, ऐं असां उन्हनि में यानी कि कुझु कमिटीज़ जोड़ियूंसीं जंहिंमें असां माण्हुनि खे खाधो पीतो फराहम कयोसीं या उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ कुझु रथाबंदी जोड़ियूंसीं। पोइ मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न हर शइ त हिन खे फैसिलिटेट पाण कयो आहे, सॼी सिंध तबाह थी वई आहे। ऐं ॾिसो न 1947 खां वठी करे स्टिल अञा ताईं हींअर मुंहिंजो ताज़ो आर्टिकल आहे जेको मूं लिखियो आहे त सिंध घुरे थी तालीम, उन में उन शइ खे मैंशन कयो आहे त सिंध जेका आहे उहा बाबुल इस्लाम आहे न आहे हिकिड़ो ढिघो बहस आहे, पर मां चवंदुसि त सिंध बाबुल तालीम रही आहे। ऐं उहा बाबुल तालीम 2022 वारी बोर्ड में ईअं पियो थिए त सिंध जा बचड़ा जेके आहिनि ॿारड़ा आहिनि उहे हिकिड़े पेन खां हिकिड़े कलम खां हिकिड़े कॉपी खां सिखनि था पिया। ऐं सिर्फ़ु जेकॾहिं उनजी सॼी ज़िंदगी मुतासिर थी आहे फ्लड में, त पाण इहो ॾिसंदासीं त उनजा घर रोड रस्ता ऐं जेके ही ख़ुशि ज़िंदगियूं आहिनि, ही जेके गुल आहिनि, ही मेवनि जा वण जेके आहिनि, ही हसीन जेके ज़िंदगियूं आहिनि, ऐं ही रांदीकड़ा जेके मिटी जा ठहियल जेके बर्तन आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु उहो पाण बि उनजी एजुकेशन में मुतासिर थी आहे। पाण सॼी कुझु एनजीओ कुझु पार्टीज़ अहिड़ियूं हुयूं दे डिड वेल, पर मूं हिकिड़ी शइ जी कमी महसूसु कई, थी सघे ॿियनि हंधि हुजे ऐं तमामु घणनि दोस्तनि कमु कयो हो, नो डाउट एजुकेशन में सिर्फ़ु मुंहिंजी कंट्रीब्यूशन न आहे, मूं त जस्ट पंहिंजे हिसे जो कमु कयो। पोइ मूं सोचियो त छो न जेका हिनजी एजुकेशन मुतासिर थी आहे इहो मुंहिंजे हिसे जो कमु आहे। लेट सपोज़ हाणे मुंहिंजो वज़न आहे 40 किलो, मां 40 किलो मुंहिंजो वज़न आहे, मां 40 किलो वज़न त ॿियो नथो खणी सघां, पर कम अज़ कम एतिरो वज़न खणी सघां थो त हिकिड़े ॿार खे पढ़ाइणु स्टार्ट कयां। पोइ फ्लड में तक़रीबन 250 खां 300 ॿार हूंदा हुआ। पोइ असांजा कुझु दोस्त हूंदा, मुंहिंजो स्पेशली जेको साथ ॾिनो उहो हींअर अदा इमरान सुमरो मूंखे ॾिसी रहियो हूंदो, ऐं अदा नज़ीर मेमण, ऐं इन्हनि राजा जानी कुरैशी, बशीर अहमद मुगेरी, इन्हनि मुंहिंजो तमामु घणो सुठो साथ ॾिनो। इवन के मुंहिंजा सर आहिनि, सर सारिब अंसारी, उन्हनि मूंखे हिमत ॾिनी। सर सारिब मूंखे चयो त बाबा तव्हां, मां हिकिड़ी हुन में हुउसि त माण्हू छा सोचंदा हिकिड़ी कॉम्प्लेक्स में त नंढो ॿार थी करे पढ़ाए थो। ऑन दैट टाइम आई वॉज़ इन कॉलेज लाइफ, ऐं मां सोचियां पियो त कॉलेज जो हिकिड़ो स्टूडेंट थी करे ऐं हिनखे पढ़ाईंदुसि हिते माना वॾो हिकिड़ो चैलेंज आहे। पर उन्हनि हिमत ॾिनी ऐं वालदेन हिमत ॾिनी त बाबा तूं सुठो कमु करे रहियो, हिन में को ग़लति कमु त न आहे जेका एजुकेशन पाण ॾियूं था। पोइ हिकिड़ो सिलेबस पाण ठाहियो हुयोसीं, उन सिलेबस वाइज़ पाण बैचिस ठाहियासीं, 5 to 6, 6 to 7, 7 to 8, 8 to 9। पोइ यानी कि 250-300 ॿार पट ते वेहंदा हुआ, बोर्ड अरेंज कयोसीं, मार्कर्स अची विया, टीचर्स अची विया, बुक्स अची विया। त पोइ पढ़ाइण वारो अकेलो हूंदो हुउसि, त पोइ मूंखे तकलीफ़ थींदी हुई तमामु घणी, जीअं गलो वेहिजी वेंदो हो। ऐं अहिड़े हिसाब सां पंहिंजे हिसे जो कमु कयोसीं। बहरहाल नौजवान